नाज़रीन, पंगियो टाउन इंतज़ामिया जी नाअहली सबब मेन शाही बाज़ार में बरसाती पानी निकाल न थी सघियो, जंहिं सबब दुकानदारनि जो कारोबार मुतासिर थी रहियो आहे। उन हवाले सां पेश आहे एसएस न्यूज़ जे रिपोर्टर सजाद खोसो जी ही रिपोर्ट। जी तकरीबन 15 ॾींहं अॻु में असां हिन चौक ते हिन शाही बाज़ार जे माण्हुनि ऐं टाउन ऑफिसर जी वॾी वाखाण कईसीं त मुकमल तरह पंगरे शहर सिटी में जेके पाणी हुआ से मुकमल तरह कढाया विया। हाँ असीं वरी हुन साॻी चौक ते बिछायूं, असीं चकर कटे कटे थका आहियूं, तो महिरबानी करे साथ में दुकानदार परेशान आहिनि, नुमाज़ी परेशान आहिनि। पंगिरो शहर जी शाही बाज़ार जगह ॿुॾल आहे। हिननि जो को बि जेके बि अमलदार आहिनि कुझु बि नथा कनि। शहर वारा सभिनि के डीसी के या टाउन वारा कुझु बि नथा कनि हिन शहर लाइ। पंगरे शहर में पानी आहे कि 8-10 ॾींहं थी विया आहिनि त निमाज़ी बि अचनि था, निमाज़ी पढ़णु ॾुखिया आहे। पंगरे शहर में एतिरो आहे त पाणी कढायो वञे। असां वटि 4-5-6 ॾींहं थिया आहिनि बरसाति पए, उन खां वठी पाणी बीठो आहे ऐं हिते जा आसपास तमामु ॿुॾल इलाइक़ा आहिनि। हिते पंगिरे शहर में शाही बाज़ार में पाणी जे करे दुकानदारी ख़राब थी थिए ऐं पाणी एतिरो ख़राबु आहे जो माण्हू अचण वञण जे करे तमामु बीमारियूं पैदा थियूं। यूनियन बंदि पई आहे ऐं उहो हलनि पिया, असांखे जवाबु ॾेई वञे। महिरबानी करे असांजी शहर मेन बाज़ार जेकी आहे असां हुन में पाणी में 4 फुट पाणी पियो आहे। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो एसएस न्यूज़ वेब चैनल। असांजे चैनल खे लाइक ऐं सब्सक्राइब करणु न विसारींदा।